गुड़क ना कयाऊं लुत्फ सां लतीफ़ जे। तो मुझा दोस्तों इन महफिल में ही रुगी टोपी अजरक जो ना पर ये असांजे सिंध जी सखाफत ऐं असांजो ओजान आहे। असां के मिलियल ही वरसो आहे ऐं हिन वरसे के असां क़यामत ताईं आबाद रखंदासीं। सिंध के खोड़ दुश्मनन खाधो आहे। जी अफगानिस्तान ॾिसो पर अहिड़ियूं खोड़ शयूं आहिनि पर अहिड़ियूं भी असांजे सिंध मां मदनाती शयूं जेके खणी ॿाहिरि वञनि था ऐं असांजी सिंध वेचारी उहा भी अवाम वेचारी बेरोज़गार ऐं भटकियल आहे। हिकिड़ा दोस्त हुया तो उन्हनि में हिकिड़ो दोस्त दुबई रहंदो हो। उन दोस्त चयो तो असांखे मखण थो मिले सो बि अहिड़ी कुपी में थो मिले जेको असां खाई वरी उहा कुपी के जंग में छिरे था छॾियूं के डॿे में। भला पाकिस्तान कुछ सुधरियो आहे? चई त भींग थी वई आहे दिल पर ॿियो मिड़ई ख़ैर वाह ॾिस सड़ियल मेवन संधी आ बदबू चो तरफ़। खीर में पानी घणो हथ जी सफ़ाई चो तरफ़। खीर 180 रुपया किलो पानी 1.5 किलो किले में। खीर में पानी घणो हथ जी सफ़ाई चो तरफ़ ते हथ जी सफ़ाई चो तरफ़। वरी चए थो त सोणे डालडा के जी मिठाई चो तरफ़ ते मथियां अची लगी मक्खियन झिरमिर चो तरफ़। जे था पुछूं पटजन मुछूं इत पुछण वारो केरु आहे? भींग थी वई आहे दिल पर ॿियो मिड़ई ख़ैर आहे। चए थो इलेक्शन सदो चालू वञी चौबोल थियो पार्टी बाज़ी शुरू थी वई मुल्क डामाडोल थियो। तू बाई रहीस आऊं बि रहीस बिस्तरो गोल थियो। यार जेब कतरू आहे दुनिया वाह जी माहौल वाह। भींग थी वई आहे दिल पर ॿियो मिड़ई ख़ैर आहे। अॼु वञो वकील वटि वकील भी पैसा वठंदो। वञो जज वटि जज भी पैसा वठंदो। माशाल्लाह असांजा ही जेके असांजो इकबाल नुमाइंदो ऐं असांजो प्यारो दोस्त आसिम मल्हा साहब सुठी जाकोर कई आहे गरीबन जे हक लाए गरीबन जी मदद जे लाए जाकोरींदो रहियो आहे नंढी जमार में। अल्लाह साईं इनके आबाद करे इनजे पूरे बेड़े के आबाद करे आबाद हुजे। वो हिकिड़ो बैत याद अची वियो आख़िर में तो हिकिड़ो गरीब वेचारो बदिजी वियो ऐं जज हुनखे यकदमि सज़ा ॾेई छॾी। पोइ हिते जी ख़बर कान त जज हिनखे सज़ा छो ॾिनी। पोइ चई त ॾिसी तौर दुनिया जा इबरत वठी वई ॾिसी हालत ज़माने जी हैरत वठी वई। जवाबदार सूबेदार जो वॾो भाउ लॻे थो छो जो पहिरीं उनजो खीसो पैसनि सां भरे थो सज़ा ॾे थो उनखे जेको फरियादी अचे थो। यार पुलिस के भी पैसे जी मिलत वठी हुई जवान कसम खणी बीठा ऐं मामे गुलाम हैदर जड़ा बादशाह मारू। तो यार पुलिस के भी पैसे जी मिलत वठी वई ॾिसी दौर दुनिया जा इबरत वठी वई ॾिसी हालत ज़माने जी हैरत वठी वई। चए थो लुचन लोफरन जो आहे सभु को सलामी चङे जो भी साथ आहे उन सां जेको आहे नामी गिरामी। यार वॾेरो भी गाॾी कायो वञो भरे उन जी गुलामी। हर कंहिंखे कूड़ जी हरकत वठी वई ॾिसी दौर दुनिया जा इबरत वठी वई ॾिसी हालत ज़माने जी हैरत वठी वई। अॼु जी अदालत में इंसाफ कोन्हे हीणे जी ॿुधण जो किथे आवाज़ कोन्हे। कोर्ठा कामोरन जी गरीब जो हाल कोन्हे। यार जजन ऐं वकीलन के भी रिश्वत वठी वई उहे भी विकामी आहे। इंसाफ असां वटि अॼु भी बर्तानिया जो कानून आहे। इंसाफ जे अखियन ते पट्टी बदल इहा पट्टी असां टोपी अजरक छा पर असीं हिक थी जंजीर थी वक्त गुज़ारींदासीं। असां धारी आबादी के नेकाली ॾींदासीं। ही जी मच भरे पियो थी उन्हनि जे पोयां असां मच ॿारे लॻंदासीं तॾहिं असांजी आबादी थी। अॼोकी अख़बार में मूं पढ़ियो त सिंध 50 साल ताईं अञा पोइ थिए। असांजी सिंध में दरवेश भी हर शइ असांजी सिंध में आहे। तो प्यारा दोस्तों जहिड़ो मुंहिंजो हाल हो तव्हां सां वंडियोसीं। हरा हरा घासे दिल बड़ा उदासे रहता हूं से काट में दिल आंसू के पासे। बड़ी मेहरबानी।